दादी शिकारपुर में शेख ऐं बाजकानी धुरनि में हलंदड़ तकरार जो निबेरो थी वियो आहे। धुरनि ते मजमूई तौर 1,82,28,000 रुपया दंड विधो वियो आहे। वधीक तफ़सील आहे असां टेलीफोन लाइन ते मौजूदु आहे मेहरान टीवी जो रिपोर्टर महबूब बलोच। जी महबूब, छा तफ़सील आहे? शिकारपुर में शेख ऐं बाजकानी जेके बिरादरीअ जे धुरनि में निबेरो थियो, जंहिंजो तकरार हलंदड़ 2020 खां पीपल्स पार्टी अॻवान साबिक़ सूबाई मेंबर सिंध असेंबली इम्तियाज़ अहमद शेख जी मेज़बानीअ हेठि शिकारपुर हाउस ते शेख ऐं बाजकानी बिरादरीअ जे तकरार जो निबेरो थियो, जंहिंमें बाजकानी धुर ते जेको आहे मजबूरी तौर ते 1,82,28,000 रुपया जेको आहे ॾंड रखियो वियो, जंहिंमें TMO एजाज़ शेख जंहिंखे सखर में जेको आहे बाजकानी बिरादरीअ जे माण्हुनि क़तल कयो हो, उनजे खून जी बहा 98,28,000, जॾहिं त संदसि जे कार जो जेको नुक़सान जो काथो लॻायो वियो उहो 25 लख रुपया, जॾहिं त कोर्ट जो ख़र्च 25 लख रुपया लॻायो वियो ऐं ज़ख़्मी जेको थियो हो सलेमान अहमद खोसो, जेको क़तल बाद हिकिड़ो शख़्स ज़ख़्मी थियो सलमान अहमद खोसो, उन जे जेको आहे ज़ख़्मी थियण जो 19 लख रुपया दंड रखियो हो, जॾहिं त 15 लख रुपया जेके आहिनि ॿियनि ख़र्चनि जी मद में मुक़ररु कया विया। फैसले में बाजकानी धुर ते मजमूई तौर 1,82,28,000 मुक़ररु कयो वियो, जंहिंजी अदायगी 3 किस्तनि में कई वेंदी ऐं बाजकानी धुर जा जेके मौजूदु माण्हू आहिनि ऐं मौजूदु माण्हू वठी करे शेख बिरादरीअ जे तॾे ते पिणु बाजकानी बिरादरी वेंदी। तव्हांखे ॿुधाईंदो हलां त 2020 में सखर में प्लाट जे मामले तां जेको TMO हुयो एजाज़ अहमद शेख, उनखे बाजकानी बिरादरीअ जे माण्हुनि क़तल कयो हो, जंहिंजो केस पिणु जेको आहे कोर्ट में हुयो, जंहिंजी फतवा पिणु आई हुई, जंहिंमें बाजकानी बिरादरीअ जे जवाबदार 2 भाइरनि अमजद बाजकानी ऐं आमिर बाजकानीअ खे कोर्ट पारां फाहीअ जी सज़ा जेका ही आयल हुई। फैसले बाद जेको आहे धुरियूं राज़ी थियूं, धुरियूं खीर खटर थी वियूं ऐं दुआए ख़ैर पिणु घुरी वई ऐं कोर्ट जा जेके मामला आहिनि उहे वकीलनि जी मार्फत जेके आहिनि हल कया वेंदा। जी महबूब, जी महिरबानी।